أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقال لفتيانه جعلوا بضاعتهم في رحالهم لعلهم يعرفونها إذا انقلبوا إلى أهلهم لعلهم يرجعون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته सूरह यूसुफ जी 62 नंबर आयत हुई 62 अॼु मां कोशिशि कंदुसि 62 to 65 62 खां 65 आयात जेके आहिनि उहो कवर करण जी कोशिशि कंदुसि त हाणे असां किथे आहियूं यूसुफ अलैहिस्सलाम जी जेका सूरह यूसुफ में आहे इन में हाणे असां किथे आहियूं हाणे जेको आहे छा थींदो ऐं इन खां अॻु में छा थी चुको आहे उन जे बारे में थोरो रिवाइज़ कंदासीं त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो हाणे मिनिस्टर थी वियो ऐं नेक्स्ट टू किंग मतिलबु जेका बि अथॉरिटी हुई उहा यूसुफ अलैहिस्सलाम जी हुई ऐं कंहिं ते मिस्र ते इजिप्ट में त उन जी अथॉरिटी में हाणे जेके 7 साल जेको बादशाह ख़्वाबु ॾिठो त 7 साल तव्हांजा ॾाढा सुठा गुज़रंदा ऐं जेके उन खां पोइ 7 साल जेके उहे कहत ज़दानी वारा गुज़रंदा जंहिंमें यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि जे ख़्वाब जी ताबीर कई हुई त अगरि जेके 7 साल सुठा आहिनि उन्हनि में तव्हां जेको आहे सभु घटि खाइजो ऐं महिनत घणी कजो पोख घणी कजो त जीअं ॿिया 7 साल उहा जेका सेव थियल जेका तव्हां रखो उहो खाओ ऐं थोरो छॾिजो त जीअं जेको 14 साल उन्हनि कहत ज़दानी वारे सालनि खां पोइ हिकिड़ो साल अहिड़ो ईंदो जंहिंमें अल्लाह सुब्हानहू व तआला जी तरफ़ां मींहुं वसंदो ऐं वरी सॼी ख़ुशहाली थी वेंदी त जेको थोरो बचाए रखिजो त जीअं ॿिज हुजे त वरी तव्हां पोखे सघो हाणे 7 साल जेके आहिनि जंहिंमें ख़ुशहाली वारा पहिरियां गुज़री चुका हाणे 8 साल मतिलबु कहत ज़दाली वारो साल शुरू थी चुको जंहिंमें अवाम जेका मिस्र जी हुई उहा उन्हनि वटि राशन ख़तमु थी चुको ऐं उन्हनि वटि अनाज ऐं इहे शयूं ख़तमु थी चुकियूं हुयूं ऐं उन्हनि वटि पोख बि न थी छो जो मींहुं कोन वसियो त हाणे जेका गवर्नमेंट हुई इजिप्ट जी उन जेको आहे सेव करे रखियो पंहिंजी अवाम लाइ त उहो इन करे सेव कयूं त जॾहिं इहो टाइम अचे त असां पंहिंजे माण्हुनि खे बुख ते न रहणु ॾियूं असां पंहिंजे माण्हुनि खे उहो शइ ॾियूं त हाणे इजिप्ट जा जेके सराउंडिंग वारा एरिया हुया शहर हुया या मुल्क हुया उन्हनि वटि बि कहत अची चुको हुयो ऐं उन्हनि वटि बि कहज़दारी हुई त जॾहिं बि कंहिं बि मुल्क में कंहिं बि एरिया में कंहिं शइ जी डिमांड वधंदी आहे त प्राइस उन जी ऑटोमेटिक माण्हू वधाए छॾींदो आहे त जॾहिं इन अनाज जी कणिक जी चांवरनि जी डिमांड वधी त सराउंडिंग वारे शहरनि में यूसुफ अलैहिस्सलाम जी सराउंडिंग वारे जेके मुल्क हुया एरिया हुया उते यूसुफ अलैहिस्सलाम जी हुकूमत न हुई त माण्हुनि छा कयो त प्राइस जेका आहे खाधे पीते जी वधाए छॾी त उन्हनि माण्हुनि खे ख़बर पई त यूसुफ अलैहिस्सलाम जेको बादशाह आहे उहो ॾाढो इंसाफ़ पसंदि आहे ऐं उहो जेको राशन ॾिए थो उन ई प्राइस में ॾिए थो उन जेका आहे प्राइस नाहे वधाई इहा ई शइ हूंदी आहे त जीअं रातो राति शयुनि जी प्राइस वधी वेंदी आहे प्राइस वधी वई त जीअं खीर जी खंड जी चांवरनि जी कणिक जी रातो राति प्राइस वधी वेंदी आहे छो जो उनजी डिमांड वधंदी आहे त इहा जेका कमाई आहे इन कमाई खे छा चइबो आहे रिबा चइबो आहे छो जो उहो जेको उन्हनि खे जेका शइ मिले थी उहा उन प्राइस ते मिले थी पर उहो वधीक भाव में वधीक पैसनि ते सेल कनि था छाजे करे जो उन शइ जी डिमांड वधी वई इन खे असां इस्लाम में रिबा या सूद चवंदा आहियूं त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जा जेके भाइर हुया उहे आया ऐं उन इहो जेको लास्ट प्रीवियस उन में असां ज़िक्र कयोसीं त भाइरनि खे यूसुफ अलैहिस्सलाम सुञातो उन जे भाइरनि उनखे न सुञातो ऐं जॾहिं बि को माण्हू वेंदो आहे का शइ वठणु मुंहिंजा भाइर कनान मां आया छो जो उन्हनि कहज़दाली हुई उहे उन्हनि ॿुधो त मिस्र जो जेको बादशाह आहे या मिस्र जो जेको गवर्नमेंट आहे उहा ऑनेस्ट आहे उहा उन ई प्राइस में थी ॾिए त उनजा भाइर जेके आहिनि कनान मां ट्रेवल करे सफ़र करे मिस्र में आया ऐं उहे जेके माण्हू ॿियनि शहरनि मां मुल्कनि मां अचनि पिया पंहिंजा पैसा पंहिंजो क़ीमती शयूं उहे ॾेई करे उतां अनाज ऐं पंहिंजे राशन जो सामान वठनि पिया छो जो उन्हनि खे घटि क़ीमत में पए त हाणे जॾहिं उहा भाइर उनजा आया उन्हनि खे चांदी जा सिका ॾिना हूंदा या गोल्ड जा सिका या पंहिंजी जेके क़ीमती शयूं उहे जमा करायूं जमा कराइण खां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम जा जेके नौकर हुया उहे उनजा जेके उठ हुया या घोड़ा या कुझु बि उन्हनि खे उन जे हिसाब सां लोड पिया कनि त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम चयो वक़ाल लिफ़ित्यानिहि जअलू बिदाअतहुम
ऐं चयाऊं पंहिंजे नौजवान नौकरनि खे, पंहिंजे जवान नौकरनि खे, यूसुफ अलैहि फितियान, ही फितियान इन लाइ यूज़ थींदो आहे जॾहिं कंहिं वटि जवान नौकर हुजनि। यूसुफ अलैहिस्सलाम लाइ इहो यूज़ थी चुको, जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम मिनिस्टर वटि हुया, उहे पंहिंजे कंहिंजा फितियान हुया, जवान नौकर हुया, पर हाणे अल्लाह सुब्हानहू तआला यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजा पर्सनल जवान नौकर ॾेई छॾिया। त चयाऊं पंहिंजे नौकरनि खे, जवान नौकरनि खे, त उन्हनि जी जमा पूंजी खणो ऐं उन्हनि जे सामान में वापसि रखी छॾियो। कंहिंजी जमा पूंजी? यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि जी, जेको उन्हनि जमा करायो हो, पैसा सिका जेके बि शयूं हुयूं, उहे ई जेके आहिनि पैसा सिका, उहे ई शयूं खणो ऐं उहे जेके आहिनि, जेको सामान तव्हां लोड कयो था उन में रखी छॾियो। उनजे बग़ैर ॿुधाइण जे, उन्हनि खे न ॿुधायो, पर सामान जे विच में तव्हां उहे शयूं रखी छॾियो। त हाणे जॾहिं बि मुल्क में का शइ ईंदी आहे त हिते चेक एंड बैलेंस तव्हां ॾिसो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इलाही माण्हू ईंदा हूंदा, डिफरेंट प्लेसिस जा माण्हू ईंदा हूंदा ऐं उहे शयूं पैसा ॾींदा हूंदा, पंहिंजो माल जमा कराईंदा हूंदा, उनखां पोइ राशन वठंदा हूंदा, शयूं वठंदा हूंदा। त यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे नौकरनि खे चयो त जेका इहे खणी आया आहिनि उहा ई शइ कढो, उहे ई पैसा कढो। मतिलबु एतिरो चेक एंड बैलेंस थी रहियो हुयो जो उनजे यूसुफ अलैहिस्सलाम जे नौकरनि सर्वेंट्स खे बि ख़बर हुई त इहे जेके माण्हू आहिनि इहे कहिड़ी शइ खणी आया आहिनि, कहिड़ा पैसा खणी आया आहिनि, कहिड़ी शइ खणी आया आहिनि, उनजे बदिले में असांखां जेको आहे इहो राशन या कणिक या इहे शइ वठनि था। त एतिरो चेक एंड बैलेंस यूसुफ अलैहिस्सलाम रखियो। ऐं पोइ जॾहिं पंहिंजे घर वञनि, इहो यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे नौकरनि खे थो चए त उहे जेके खणी आया आहिनि, जेको बि शइ खणी आया आहिनि, उहो उन्हनि जे उन विच सामान जे विच में रखी छॾियो। जॾहिं पंहिंजे घर वञनि त शायदि सुञाणनि ऐं शायदि वापसि अचनि। त हाणे हिते यूसुफ अलैहिस्सलाम छा हुयो, काइंड ऑफ बादशाह, हिकिड़ो किंग हुयो। उहो पंहिंजे नौकरनि खे ॿुधाए थो त इहे जेको मां कयां थो इहो अमल छो थो कयां। जीअं मिसाल जे तौर ते को मिनिस्टर आहे, को मिनिस्टर जेको आहे उहो का शइ जेको आहे उहो पंहिंजे नौकर खे चए थो या सामान गाॾी में लोड कर, सामान गाॾी में रख, इहे फलाणी जॻह ते पहुचा, या वरी हे सामान हीअं कर, हे कमु हीअं कर। को बि वॾो माण्हू आहे, कंहिं बि पंहिंजे नंढे मुलाज़िम खे को बि ऑडर ॾिए थो त उनखे ॿुधाईंदो न त मां इहो तोखे छो थो चवां, न ई उनखे ॿुधाइणु घुरिजे। पर यूसुफ अलैहिस्सलाम हिते जेको आहे उन्हनि खे, पंहिंजे नौकरनि खे, जवान नौकरनि खे ॿुधाए थो त जॾहिं उहे वापसि वञनि पंहिंजे घर त शायदि सुञाणनि ऐं शायदि वापसि अचनि। त यूसुफ अलैहिस्सलाम छो थो ॿुधाए उन्हनि खे? अगरि न बि ॿुधाया त उन नौकरनि जी जॉब छा हूंदी आहे? फॉलो कनि, ऑडर फॉलो कनि। पर यूसुफ अलैहिस्सलाम टॉप ते हुया, मिनिस्टर हुया ऐं सफ़ा लोएस्ट मुलाज़िम खे ॿुधाइनि था त मां इहो एक्शन छो थो कयां। इन मां ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त यूसुफ अलैहिस्सलाम पाण अॻु में इन दौर मां गुज़री चुका, ऐं हाणे ॿियो इहो त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे इहो बि थी सघे थो चाहींदा हुजनि त इहो जेको मां अमल कयां थो, इहो मां एक्ट कयां थो, इहा हिकिड़ी नॉलेज आहे, इल्मु आहे, उहो थी सघे थो पंहिंजो इल्मु जेको आहे पंहिंजे नौकरनि खे ॾींदा हुजनि। मुंहिंजो इल्मु त सुभाणे उन्हनि नौकरनि मां को अगरि वॾो माण्हू थिए त उहो कीअं ट्रीट करे पंहिंजे नौकरनि खे, पंहिंजे सर्वर्स खे। त ईअं थी सघे थो कॾहिं नौकर हूंदा आहिनि उहे वॾा माण्हू थी वेंदा आहिनि, ऐं कॾहिं वॾा माण्हू हूंदा आहिनि उहे नंढा माण्हू थी वेंदा आहिनि। ऐं इहे सभु अलाह जी शयूं आहिनि, अलाह जी तरफ़ां थींदियूं आहिनि। त हिकिड़ी इहा शइ, ॿी इहा शइ त उन्हनि खे ॿुधाए थो। ॿी इहा ॻाल्हि बि थी सघे थी त मिसाल जे तौर ते को वॾो माण्हू को ऑडर पास करे थो, पर नंढे माण्हू खे ॿुधाए नथो त इहो मां छो कयो आहे। त नंढनि माण्हुनि में हिकिड़ी इनसिक्योरिटी पैदा थींदी आहे। उन्हनि खे लॻंदो आहे त इहो ऑडर जेको आहे ग़लति पास थियो आहे, माण्हुनि जे नुक़सान लाइ आहे, इन मां हिनखे नुक़सानु थींदो। पोइ छाजे करे जो उहो एक्सप्लेन न कयो वेंदो आहे। ऐं पोइ नंढो माण्हू छा कंदो आहे, उहो ॿियनि माण्हुनि सां उन ऑडर जे बारे में डिस्कस कंदो आहे त मुंहिंजे मालिक, मुंहिंजे बॉस जेको आहे ऑडर पास कयो आहे, पर मूंखे लॻे थो इहो ग़लति आहे। ऐं पोइ इहे ॻाल्हियूं खुलंदियूं आहिनि, ॻाल्हियूं लीक थी वेंदियूं आहिनि, इवन मीडिया ताईं पहुचंदियूं। ऐं पोइ उन हाकिम जे ख़िलाफ़ु या उन बॉस जे ख़िलाफ़ु जेको आहे माण्हू डिफरेंट क़िस्म जी मुहिम हलाईंदा आहिनि त इनखे लाहियो, ऐं छो जो इहो करप्ट आहे, हिन हीअं ऑडर पास कयो आहे। हालांकि थी सघे थो उहो ऑडर माण्हुनि जी भलाई लाइ हुजे, पर उहो एक्सप्लेन न आहे थियल, त इन करे माण्हुनि खे ख़बर न आहे त हेठिन माण्हुनि उनजो ग़लति मतिलबु वठी करे या अपोज़िशन वारा ग़लति मतिलबु वठी करे उनजे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा कंदा आहिनि। इहे शयूं थी सघनि थियूं। अच्छा, उनखां पोइ फलम्मा रजऊ इला अबीहिम क़ालू या अबाना मुनिअ मिनल कैल फअरसिल मअना अखाना नक़तल व इन्ना लहू लहाफ़िज़ून। ऐं
पोइ जहिड़े वक़्तु उहे पंहिंजे वापसि विया, पोइ जो वापसि आया पंहिंजे पीउ वटि, मतिलबु तव्हांजो जेको सामान हुयो उहो वापसि खणी आया ऐं पंहिंजे वालिद याक़ूब अलैहिस्सलाम वटि आया। यूसुफ अलैहिस्सलाम जा स्टेप ब्रदर यूसुफ याक़ूब अलैहिस्सलाम खे ॿिनि खां वधीक वाइफ्स हुयूं। हिकिड़ी वाइफ मां यूसुफ अलैहिस्सलाम ऐं बिन्यामीन, उहे ॿई सॻा भाइर हुया, ऐं ॿिया जेके भाइर हुआ उहे ॿिनि या टिनि वाइफ्स मां उहे ॿिया भाइर जेके 10 ॼणा हुया उहे ॿियनि ज़ालुनि मां हुया। त बिन्यामीन जेको हुयो उहो याक़ूब अलैहिस्सलाम सां गॾु हुयो। यूसुफ अलैहिस्सलाम जी याक़ूब अलैहिस्सलाम खे ख़बर न हुई। त यूसुफ अलैहिस्सलाम खे इहा शइ ख़बर हुई जॾहिं वापसि मिलणु आया इजिप्ट में उनजा भाइर, त मुंहिंजा भाइर अञा ताईं उहे ई आहिनि। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे उन्हनि जो टारगेट जेको आहे उहो बिन्यामीन हूंदो। पहिरियां उन्हनि जो टारगेट मां हुयुमि, हाणे उन्हनि खे यूसुफ नज़र ईंदो हूंदो कंहिंमें बिन्यामीन में। त यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त सभ खां पहिरियां मूंखे प्रोटेक्ट करिणो आहे कंहिंखे, बिन्यामीन खे, इन भाइरनि जी साज़िशुनि खां। इन जे करे हुन ते हिकिड़ी कंडीशन रखियईं। कहिड़ी कंडीशन रखियईं त तव्हां नेक्स्ट टाइम अगरि पंहिंजे भाउ खे न वठी आया हो त तव्हांजे लाइ मुंहिंजे मुल्क में सभु कुझु बंदि आहे, तव्हांखे हितां को बि नाणो न मिलंदो, कुझु बि न मिलंदो, को राशन न मिलंदो, ऐं महिरबानी करे न अचिजो अगरि तव्हां पंहिंजे भाइरनि खे न वठी आया। पोइ जॾहिं उनजा भाइर वापसि विया राशन वठी पंहिंजे पीउ वटि याक़ूब अलैहिस्सलाम वटि, चयाऊं त ए अबा असांजे लाइ गिले जी बंदिश कई वई आहे, मतिलबु असांखे इहा शइ प्रोहिबिट, इहा शइ न मिलंदी, हाणे गिलो न मिलंदो, तंहिं करे असांजे भाउ खे असां सां गॾु छॾ त जीअं असां गिलो वठी सघूं। असांजे भाउ कहिड़े बिन्यामीन खे असां सां गॾु छॾ त जीअं असांजी जेका बंदिश आहे उहा ख़तमु थिए ऐं असां जेको आहे इहो गिलो वठी सघूं, ऐं असां संदसि पूरी हिफ़ाज़त करण वारा आहियूं। त इहे ई लफ़्ज़ जेके फ़अरसिल माना अख़ाना नक़्तल व इन्ना लहू लहाफ़िज़ून, तक़रीबन साॻा ई फ़अरसिल ऐं लहाफ़िज़ून साॻा ई लफ़्ज़ आहिनि जॾहिं उन्हनि इस्तेमालु कया जॾहिं उहे यूसुफ अलैहिस्सलाम खे वठणु आया याक़ूब अलैहिस्सलाम खां नंढे हूंदे। जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम नंढा हुया उनखां उहे वठणु आया उनखे, ऐं उन वक़्तु इहे ई अल्फाज़ यूज़ कयाऊं त असां हिन हिफ़ाज़त कंदा, असां गॾु हले, हुते खाईंदो पीअंदो खेॾंदो, ऐं असांजी वॾी जमात आहियूं, असां हिन जी हिफ़ाज़त कंदासीं। त हाणे साॻा ई लफ़्ज़ जेके आहिनि उहे, ऐं याक़ूब अलैहिस्सलाम खे एतिरा साल गुज़री चुका हुया। पहिरियां जेके यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर हुया उहे नंढा हुया, हाणे उहे बालिग़ थी चुका, वॾा थी चुका, एतिरा वॾा जो उन्हनि खे पंहिंजूं फैमिलीज़ हुयूं, जंहिंजे करे उन्हनि खे राशन पियो खपे पंहिंजी फैमिलीज़ लाइ। त हाणे जॾहिं उहे कंहिंखे ॿुधाइनि था, याक़ूब अलैहिस्सलाम खे चवनि था त असांखे बिन्यामीन ॾे, त तव्हां सम्झी सघो था त याक़ूब अलैहिस्सलाम जी सोच में छा आयो हूंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे याक़ूब अलैहिस्सलाम जी जेका सोच हूंदी उन में इहा ई शइ आई हूंदी त यूसुफ अलैहिस्सलाम खे मूंखां वठी विया ऐं उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम न आयो वापसि, ऐं हाणे वरी उहे ई शइ मूं ॾे आया आहिनि ऐं मूंखां घुरनि था। हाणे हिननि जो मक़सदु, पहिरियां उन्हनि जो मक़सदु छा हुयो त यूसुफ अलैहिस्सलाम असांजे बाबा जे वेझो आहे ऐं इहो हटी वेंदो त असांजो याक़ूब अलैहिस्सलाम जेको प्यारु आहे सॼो असांखे मिलंदो। हाणे उन्हनि जो एम छा आहे, मक़सदु छा आहे, अगरि बिन्यामीन जेको असां सां गॾु हलंदो त असांखे राशन मिलंदो, न त असांजे लाइ बंदिश कई वई आहे मिस्र में। हाणे हिननि जो एम इहो आहे। त हाणे याक़ूब अलैहिस्सलाम खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे मेमोरीज़, उहे यादियूं, ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जी जेके उहे सभु फ्रेश थी वई हूंदियूं, सभु यादियूं ताज़ा थी वई हूंदियूं, त उहे विसारे ई कोन हुयो याक़ूब अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम खे। उन्हनि जे लाइ एतिरो रोईंदा जो उन्हनि जी नज़र ख़राबु थी वई। इहो बि आहे अॻिते आयत में। इन खां पोइ हाणे याक़ूब अलैहिस्सलाम त फरमाए त क़ाल हल आमनुकुम अलैहि इल्ला कमा अमिनतुकुम अला अख़ीहि मिन क़ब्ल फल्लाहु ख़ैरुन हाफ़िज़ुन व हुवा अरहमुर राहिमीन। याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि खे छा थो चयो त हिन जी निस्बत मां अव्हां ते अहिड़ो ई एतबार थो कयां। हिननि जी निस्बत मतिलबु बिन्यामीन जी जेको निस्बत आहे उन में मां तव्हां ते अहिड़ो ई एतबार थो कयां जहिड़ो अॻु संदसि भाउ जी निस्बत अव्हां ते एतबार कयो हुयो, मतिलबु बिन्यामीन जे भाउ जी निस्बत। मतिलबु याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि खे चए थो जेको बिन्यामीन जो भाउ हुयो उन जे लाइ तीअं तव्हां ते एतबार कयो हो, हिन जी निस्बत बि मां ओड़ो ई एतबार थो कयां। त याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि खे चए थो तव्हां यूसुफ अलैहिस्सलाम खे त भाउ सम्झो ई न हुयो, तव्हां हुनखे बिन्यामीन जो भाउ ई सम्झो। तव्हां यूसुफ अलैहिस्सलाम तव्हांजो भाउ, उन्हनि चयईं यूसुफ अलैहिस्सलाम, याक़ूब अलैहिस्सलाम ईअं न चयो त तव्हांजे भाउ, चयईं त हिन जे भाउ, मतिलबु बिन्यामीन जे भाउ जे निस्बत जेको तव्हां सां मां त ख़्यालु कयो, जेको एतबार कयो, हिन जी निस्बत बि अहिड़ी ई एतबार थो कयां। मतिलबु याक़ूब अलैहिस्सलाम खे उहे मेमोरीज़ जेके आहिनि उहे सभु वापसि अची वियूं। पोइ अलाह चङो निगहबान आहे। अलाह सुब्हानहु व तआला जेको आहे उहो घणो हिफ़ाज़त करण वारो आहे। हिते हिननि छा चयो, असां आहियूं हिफ़ाज़त करणु, असां जेका जमात आहे असां आहियूं व इन्ना लहू लहाफ़िज़ून। पर याक़ूब अलैहिस्सलाम चए थो तव्हां हिफ़ाज़त करण वारा न आहियो, तव्हांजे हथ में कुझु न आहे, हिफ़ाज़त करण वारो अलाह सुब्हानहु व तआला आहे।
त हिते हिफ़ाज़त करण लाइ ख़ैरुल हाफ़िज़ीन सभ खां बहितर जेको हिफ़ाज़त करण वारो आहे उहो केरु आहे? अल्लाह सुब्हानहु व तआला। हाणे यूसुफ़ अलैहिस्सलाम याक़ूब अलैहिस्सलाम जे अॻियां न हुया, पर हुननि खे एतिरो ईमान हुयो अल्लाह ते, एतिरो अल्लाह सुब्हानहु व तआला ते हिनखे ट्रस्ट हुयो त जिते बि हूंदा उते हिफ़ाज़त करण वारो केरु आहे? अल्लाह सुब्हानहु व तआला आहे। उनखां वधीक कोई बि हिफ़ाज़त करण वारो न आहे। जीअं कॾहिं माउ ॿाहिरि मोकिलींदी आहे पंहिंजे ॿार खे, चवंदी आहे अल्लाह जी अमान, पर तॾहिं बि दिलि में हुनखे हूंदो आहे। पर हिते याक़ूब अलैहिस्सलाम खे एॾा साल गुज़री चुका यूसुफ़ अलैहिस्सलाम खां परे, त उन में याक़ूब अलैहिस्सलाम जो ईमान अञा वधी वियो। उन्हनि खे एतबार हुयो, यकीन हुयो त तव्हां जेको चओ था मूंखे तव्हां हिफ़ाज़त करण वारा आहियो, तव्हां न आहियो, हिफ़ाज़त करण वारो अल्लाह सुब्हानहु व तआला आहे। ऐं वहु अरहमुर राहिमीन, उहो ई अरहमुर राहिमीन आहे, उहो ई जेको बाज़ारो आहे ऐं बाज़ार करण वारो आहे। अरहमुर राहिमीन, राहिमीन जी माना छा आहे? हिकिड़ो हूंदो आहे रहीम, ॿियो आहे राहिम। राहिम हिकिड़ी, जीअं मिसाल जे तौर ते हिकिड़ी माउ आहे, उहा पंहिंजे ॿार जो ई हिफ़ाज़त थी करे। 3-4 सालनि जो ॿारु आहे, उहा पंहिंजे ॿार जे क़दम ते हले थी। ॿारु काॾे वञे थो, कंहिंसां उनजा वॾा भाउर भेण जेके आहिनि उहे उनखे मारनि नथा उनजे खाधे जी। पर मिसाल जे तौर ते माउ अगरि सुती पई आहे त उन वक़्तु ॿारु जाॻे थो, उन वक़्तु माउ उनजो ख़्यालु नथी करे। राहिम जो मतिलबु इहो आहे त कंटिन्यूअस कंहिं शइ जो ख़्यालु करणु। त याक़ूब अलैहिस्सलाम ॿियनि इनडायरेक्ट वे में उन्हनि खे चए थो त अल्लाह सुब्हानहु व तआला जेको आहे, भले मुंहिंजे अॻियां यूसुफ़ अलैहिस्सलाम न आहे, पर अल्लाह सुब्हानहु व तआला उहो अरहमुर राहिमीन आहे। उहो जिते बि यूसुफ़ अलैहिस्सलाम हूंदो उहो उन्हनि जो ख़्यालु करण वारा आहिनि। तव्हां चओ था अल्लाह हाफ़िज़ुन, तव्हां हिफ़ाज़त करण वारा आहियो, तव्हां न आहियो। सभ खां बहितर जेको हिफ़ाज़त करण वारो आहे उहो अल्लाह सुब्हानहु व तआला आहे ऐं उहो अरहमुर राहिमीन आहे। उनखां पोइ वलमा फ़तहू मताअहुम वजदू बिदाअतहुम रुद्दत इलैहिम क़ालू या अबाना मा नबग़ी हादिही बिदाअतुना रुद्दत इलैना व नमीरु अहलना व नहफ़ज़ु अख़ाना व नज़दादु कैल बईद ज़ालिक कैलु यसीर। ऐं हाणे जॾहिं उन्हनि ॾिठो त याक़ूब अलैहिस्सलाम जेको आहे उहो असांजी ॻाल्हि नथो ॿुधे ऐं असांखे लेक्चर थो ॾिए ऐं असांखे एतबार नथो करे, त हुननि छा कयो? हिते असां पंहिंजो टाइम वेस्ट न कयूं, पंहिंजो सामान खोलण में लॻी विया। छा में लॻी विया? पंहिंजो जेको सामान खणी आया उहो पंहिंजो सामान खोलण में लॻी विया। जीअं कॾहिं इलाही दफ़ा ईअं बि थींदो आहे त जॾहिं पीउ मां पोढ़ा थी वेंदा आहिनि, पोइ ॿार जेके आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ी हलाईंदा आहिनि। छो चवंदा आहिनि हाणे जेको मां फीड जो कयां थो घर खे, पंहिंजे ॿारनि खे, सॼे घर खे, घर जो बिल बि मां थो ॾियां, पाणी जो बिल, बिजली जो बिल, ॿियूं जेके शयूं आहिनि उहे सॼो मां थो कयां। त पोइ कॾहिं कॾहिं पीउ माउ जी जेके फीलिंग्स आहिनि, अहसास आहे ॿिए ॿार जे लाइ, उहा उन्हनि खे शइ फील न थींदी आहे। उहा उन्हनि खे फील थींदो ई न आहे। पीउ मां पिया चवंदा आहिनि, पर हो पंहिंजी ज़िंदगी में बिज़ी हूंदा आहिनि, मगन हूंदा आहिनि। हिते याक़ूब अलैहिस्सलाम हिननि सां ॻाल्हाए पियो, हिननि खे ॿुधायईं त हिननि खे का शइ बॉदर न कयो, को बि हिननि खे का बि फीलिंग न थी त पीउ जी फीलिंग छा हूंदी आहे ऐं उनजी फीलिंग छा आहे, कुझु बि उन बारे में न ॻाल्हायूं। यकदमि विया पंहिंजो सामान खोलियऊं ऐं जंहिं महिल पंहिंजो सामान खोलियाऊं, पंहिंजी मूड़ी पाण वटि वापसि ॾिठाऊं। सामान खोलींदे पंहिंजियूं शयूं पाण वटि नज़र आया आहिनि जेको उन उते ॾेई आया। मिसाल जे तौर ते तव्हां वञो था दुकान ते, तव्हां 1000 जा 5 नोट खणी था वञो, तव्हां हुन ते निशानी था कयो क्या, या तव्हांखे नंबर यादि आहे, तव्हां वञो था दुकान ते, राशन वठो था, राशन पैक थिए थो, तव्हां वापसि घर खणी था अचो, तव्हां राशन खोलियो था त तव्हांजा उहे ई सेम करेंसी, सेम नोट जेके आहिनि उन राशन में पिया आहिनि। त हुननि जेको आहे पंहिंजियूं शयूं सुञातियूं ऐं उहे ई शयूं उन में राशन में पयूं। त जॾहिं उहे ॾिठूं त पोइ छा चयूं त ए असांजा बाबा, असांखे ॿियो छा खपे? मां न बग़ी, असांखे ॿियो छा खपे? सरप्राइज़ली उन याक़ूब अलैहिस्सलाम ॾे आया, सामान खोले ॾिठो पंहिंजी शयूं पयूं, याक़ूब अलैहिस्सलाम ॾे आया, सरप्राइज़ली उनखे चयूं, हैरानी छा त बाबा असांखे ॿियो छा खपे? असांखे वियासीं राशन वठणु, असां पैसा ॾिना, पंहिंजियूं क़ीमती शयूं ॾिनियूं, उहे असां ॾिनियूं, पर उहे बि असांखे वापसि ॾिनी वियूं, राशन बि वापसि ॾिनी वियो। असांखे ॿियो खपे छा? असांखे जेको माल हुयो उहो बि मिली वियो, असां जेकी शइ वठणु वियासीं उहा बि शइ मिली वई। इहा उनखे कंहिंखे चयो? याक़ूब अलैहिस्सलाम खे चयो, जॾहिं मोटाइल आहे ऐं पंहिंजे घर वारनि लाइ आणियूं ऐं पंहिंजे भाउ जी निगहबानी कंदासीं। त हाणे उन वक़्तु यूसुफ़ अलैहिस्सलाम खे जॾहिं वठणु आया, उन वक़्तु उहे नंढा हुया याक़ूब अलैहिस्सलाम जा पुट। हाणे उहे वॾा थी चुका। याक़ूब अलैहिस्सलाम, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी एज वॾी हुई। उन वक़्तु जॾहिं यूसुफ़ अलैहिस्सलाम खे वठणु आया, उहे उन्हनि जो वे ऑफ टॉक, उन्हनि जो ॻाल्हाइण जो तरीक़ो जेको हुयो उहो रिक्वेस्टिंग वारो हुयो, अर्ज़ु वारो हुयो।
हाणे जेका शइ उन्हनि ॾिठी राशन बि मिली वियो ऐं पैसा बि असांखे वापसि मिली विया। हाणे जेको आया वरी याकूब अलैहिस्सलाम ॾे, हाणे उन्हनि जो वे जेको आहे रिक्वेस्टिंग वे न हुयो। हाणे उन्हनि जो वे जेको हुयो त तूं छा बि कर, असां जेको आहे पंहिंजे इन भाउ बिन्यामीन खे वठी वेंदासीं, तूं असांखे नथो रोके सघे, असांखे पंहिंजो राशन त मिलियो आहे ऐं पंहिंजी मूड़ी बि वापसि मिली आहे। असां जेको आहे तूं छा बि कर, असां जेको फीड असां था कयूं। बाहिर जो मतिलबु इहो आहे जॾहिं को कंहिं फैमिली खे फीड करे, कंहिं फैमिली खे सपोर्ट करे, उनखे चवण जो मक़सदु इहो त असां पंहिंजी फैमिलीज़ लाइ सभु कुझु वठी था अचूं, सभु कुझु असां सपोर्ट कयूं, घर असां था हलायूं। अगरि असां बिन्यामीन खे न वठी वेंदासीं त बिन्यामीन जो गिलो असांखे न मिलंदो, त हे बि असां ते वज़न थी वेंदो। त इन करे असां बिन्यामीन खे वठी वेंदासीं ऐं असां जेको आहे तूं छा बि असां हिनजी हिफ़ाज़त कंदासीं ऐं असां हिनखे वठी वेंदासीं ऐं हिकु अन्न जो ॿारु, हिकु उठ जो ॿारु या अन्न जो ॿारु वधीक वठंदासीं। ऐं इहो जेको असांखे मिलियो आहे इहो थोरो आहे, इहो असांजी फैमिली लाइ पूरो न आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां घर खे फीड था कयूं त हुन में याकूब अलैहिस्सलाम बि आहे, बिन्यामीन बि आहे, कमु सॼो असां था कयूं, असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। याकूब अलैहिस्सलाम जी फीलिंग लाइ उनखे का बि शइ न हुई त असांजो पीउ आहे, कुराड़ो आहे, उनजी फीलिंग छा आहिनि यूसुफ अलैहिस्सलाम लाइ या बिन्यामीन लाइ, इहा फीलिंग जो उनखे इन्हनि शयुनि जी परवाह ई न हुई। हुननि खे परवाह छाजी हुई? हुननि खे परवाह हुई त असांखे जेको आहे राशन मिलंदो पंहिंजी फैमिली लाइ ऐं असां जेको आहे उहो थोरो हूंदो, असांखे घणो खपे, इन करे असां बिन्यामीन खे वठी वेंदासीं। असां जेको आहे याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ जी ॻाल्हि खे चयो असां तुंहिंजी ॻाल्हि न ॿुधंदासीं, छा बि थिए असां पंहिंजे भाउ खे वठी ईंदासीं ऐं असां हिफ़ाज़त करण वारा काफ़ी आहियूं ऐं तूं जेको आहे छा बि कंदे असां हिनखे वठी ईंदासीं। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे पावरफुल आहे। याकूब अलैहिस्सलाम जेको आहे ओल्ड एज में हुया ऐं पोइ याकूब अलैहिस्सलाम उन्हनि खे छा चवंदा नेक्स्ट आयत में इहा शइ हुई। इहा 65 नंबर आयत जेका हाणे कईसीं त अल्लाह सुब्हानो ताला असांखे अहिड़ो करे त असां पंहिंजे पीउ माउ जी सभ खां वधीक ख़्यालु करे सघूं, उन्हनि जी सभिनि जी फीलिंग्स खे, पंहिंजी फैमिली मेंबर जेके बि आहिनि उन्हनि जी फीलिंग्स खे सम्झी सघूं ऐं उन्हनि जी फीलिंग्स जो ख़्यालु कयूं, चाहे असां कुझु करे सघूं या न कयूं, पर एटलीस्ट असां उन्हनि जो फीलिंग्स जो लफ़्ज़नि सां ख़्यालु कयूं। अल्लाह सुब्हानो ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।